दुबई में परडे॒हनि जी मिल्कियतुनि जी डेटा लीक थी वई। दुबई में परडे॒हनि जी लॻभॻि 400 अरब डॉलर जी मिल्कियतुनि जो इंकशाफ। प्रॉपर्टी लीक्स में दुनिया जी केतिरनि ई शख़्सियतुनि, हुकूमती उहिदेदारनि ऐं रिटायर्ड सरकारी ऑफिसरनि जा नाला शामिल। दुबई में पाकिस्तानियुनि जूं 11 अरब डॉलर जूं मिल्कियतूं हुजण जो इंकशाफ। दुबई में मिल्कियत ख़रीद करण परडे॒हनि में पाकिस्तानी ॿिए नंबर ते। प्रॉपर्टी लीक्स मूजिबि 17,000 पाकिस्तानियुनि जूं दुबई में 23,000 मिल्कियतूं आहिनि। परवेज़ मुशर्रफ ऐं अॻूणे वज़ीर आज़म शौकत अज़ीज़, 12 रिटायर्ड सरकारी ऑफिसर्स, हिकु पुलिस चीफ, हिकु सफ़ारतकार ऐं हिकु साइंसदान जो नालो बि मिल्कियत ख़रीद करण वारनि में शामिल। हुसैन नवाज़ वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ज़ाल। सेनेटर फैसल वावडा बि दुबई में मिल्कियतुनि जा मालिक निकिता। प्रॉपर्टी लीक्स में सिंध जे 4 क़ौमी असेंबली मेंबर्स, बलूचिस्तान ऐं सिंध जे 6 खां वधीक सूबाई असेंबली मेंबर्स जा नाला बि शामिल। भारती शहरी 17 अरब डॉलर जी मिल्कियत सां दुबई में मिल्कियतूं ख़रीद कंदड़ परडे॒हनि में पहिरें नंबर ते आहिनि। ऑडियो लीक्स केस में पैगाम ॾिनो वियो त पोइ ते हटी वञो। पोइ ते हटण जो पैगाम सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे टॉप ऑफिशियल ॾिनो। जस्टिस बाबर सत्तार इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे हिकु ॿियो ख़त लिखी छॾियो। अदलिया में मुबैना मुदाख़लत जी निशानदी करे छॾी। जस्टिस बाबर सत्तार ख़त में लिखियो आहे त खेसि पैगाम ॾिनो वियो त सर्वेलेंस जे तरीक़ेकार जी स्क्रूटनी खां पोइ ते हटी वञो, पर हिन अहिड़ी धमकी वारे पैगाम ते ध्यानु न ॾिनो। संदसि नज़र में अहिड़ियुनि धमकियुनि सां इंसाफ़ जी फराहमी खे ख़तरो नथो थी सघे। सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जी कंहिं बि फ़र्द अदलिया सां सिधी रीति राब्तो नाहे कयो। अदलिया सां जेको बि राब्तो थियो उहो अटॉर्नी जनरल ऑफिस ज़रिए कयो वियो। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान जो वज़ाहती बयान। अटॉर्नी जनरल चयो आहे त जस्टिस बाबर सत्तार जे ख़त सां तासुर बणिजी रहियो आहे त अदलिया जी मुदाख़लत थी रही आहे। सिक्योरिटी इदारनि हसास ॼाण जे करे इन कैमरा ॿुधण जी दरख़्वास्त कई हुई। हुकूमत ऐं को बि रियासती इदारो आइनी फर्ज़नि में मुदाख़लत न कंदो। अदलिया में मुदाख़लत जे उन तासिर खे रद्द करियां थो। सुप्रीम कोर्ट नैब तरमीमुनि वारे केस में पीटीआई बानी जी वीडियो लिंक ज़रिए पेश थियण वारी इस्तदा मंज़ूर करे वरिती। चीफ जस्टिस काज़ी फैज़ी साहब पारां पीटीआई बानी जी पेशी लाइ 16 मई ताईं इंतज़ाम मुकमिल करण जी हिदायत। अटॉर्नी जनरल जी हफ़्तेवार मोहलत ॾियण वारी इस्तदा रद्द। नैब तरमीमुनि ख़िलाफ़ हुकूमत जी दरख़्वास्त ते रिमार्क्स ॾींदे जजिस चयो त करप्शन मुल्क जो वॾो मसइलो आहे। नैब करप्शन ख़त्म करण में नाकाम वियो। नैब सियासतदाननि खे गिरफ़्तार करे संदन तौहीन कई ऐं बाद में चयो वेंदो आहे त को सबूत नाहे। असद मुनीर जो आपघाती नोट अखियूं खोलण लाइ काफ़ी आहे। नैब सदाईं सियासी इंजीनियरिंग लाइ इस्तेमाल थींदो रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि करण खां रोके छॾियो। 27 मई ताईं स्टे जारी। चीफ जस्टिस आमिर फारूक निजी कंपनी जी दरख़्वास्त ते हुकुम जारी कयो। पीटीए समेत लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी। वकील सलमान अकरम राजा दलील ॾींदे मोबाइल फोन सिम जे बंदिश खे बुनियादी हक़नि ख़िलाफ़ करार ॾिनो हो। कश्मीर असांजी शहरग आहे। गुज़िरियल ॾींहुं कश्मीरियुनि जा मुतालबा ॿुधा ऐं उन ते तकड़ा फ़ैसिला कया, जंहिंसां मामिलो बहितर तरीक़े सां हल थी वियो। आज़ाद कश्मीर जी भेनरुनि ऐं भाइरनि सां मिलण लाइ जल्द मुज़फ़राबाद वेंदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो आहे त कश्मीर में अमन अमान जी सूरतहाल पहिरीं तरजीह आहे। इंसानी हयातियूं ज़ाया थियण ते ॾुख आहे। विगोड़नि दौरान हिकु सिपाही बि शहीद थियो। कश्मीर में एहतिजाज जो मामिलो हल करण में सदर आसिफ अली ज़रदारी बि अहम किरदार निभायो आहे। आज़ाद कश्मीर में मुल्क दुश्मननि जी साज़िशुनि खे नाकाम कयो वियो। वज़ीर आज़म जी वक़्तायती क़दमनि सबबि आज़ाद कश्मीर जी सूरतहाल बहितर थी आहे। 7.7 अरब रुपया आज़ाद कश्मीर मुंतक़िल करे छॾिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मक़ाम चयो आहे त आज़ाद कश्मीर ऐं गिलगित जे अवाम जी क़ुर्बानीनि जो अहसासु आहे। हुकूमत 23 अरब रुपयनि जा फंड्स जारी करे रही आहे।
वफ़ाक़ी वज़ीर अता तरड़ चयो आहे त वज़ीर आज़म नोटिस वठी वॾे साने खां बचायो। मुल्क दुश्मननि जे ॾफेड़ वारी साज़िश खे नाकाम बणाए वियो। आज़ाद कश्मीर में मुतालबनि जी मंशता लाइ एहतजाज कंदड़ ज्वाइंट एक्शन कमेटी मुतालबा मंज़ूर थियण बैदि एहतजाज ख़त्म करण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म पारां स्ट्रेटेजिक इदारनि खां सवाइ समूरनि हुकूमती मिल्कियती इदारनि जी निजकारी जो ऐलान। शहबाज शरीफ जी सदारत हेठि थियल इजलास में निजकारी कमीशन हुकूमती मिल्कियती इदारनि जी निजकारी बाबति रोड मैप पेश कयो। हुकूमती इंतजामनि हेठि हलंदड़ समूरनि इदारनि खे 2024 खां 2029 ताईं खणगाए वेंदो। वज़ीर आज़म चयो आहे त हुकूमत जो कमु कारोबार करण न पर कारोबार लाइ सहूलियतूं ॾियणु हूंदो आहे। नफ़े तोड़े नुक़सान में हलंदड़ समूरनि इदारनि खे खणगाए वेंदो। हुकूमती इदारनि जी निजकारी सां टैक्स ॾींदड़नि तां भार हटंदो। सर्विस जी फराहमी ऐं मयार बि बहितर थींदो। शहबाज शरीफ पारां PI जी निजकारी जा समूरा मरहला सिधी रीत ॾेखारण जी हिदायत। £190 मिलियन रिफरेंस में PTI बानी खे ज़मानत मिलंदी या न, इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस आमिर फारूक ऐं जस्टिस तारिक महमूद जहांगीरी ते ॿधल बेंच फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। नैब प्रोसिक्यूटर दलील ॾिना त केस में जेका रक़म हुकूमत जी हुई सुप्रीम कोर्ट जे अकाउंट में मोकिले हिक धुर खे फ़ाइदो पहुचाए वियो। जजिस रिमार्क्स ॾिना त आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट बाबति अव्हां वटि को बि सबूत न आहे, रुगो ज़बानी ॻाल्हियूं न करियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल शेख वकास अकरम जो नालो PEC चेयरमैन लाइ तजवीज़ करे छॾियो। सुन्नी इत्तेहाद जे साहिबजादा हामिद रज़ा क़ौमी असेंबली जी स्पीकर खे ख़त लिखी छॾियो। ख़त जी कापी क़ौमी असेंबली जे सेक्रेटरी ऐं PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर खान खे बि मोकिली वई। ख्वाजा आसिफ काल मुंहिंजे ॾाॾे ख़िलाफ़ गैर पार्लियामानी लफ़्ज़ ॻाल्हाया। सदर अयूब खान तारीख़ जो हिसो आहे। मार्शल इस्कंदर मिर्ज़ा लॻायो हो। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो आहे त ख्वाजा आसिफ रिहाना डार खां शिकस्त खाधी। फारम 47 ज़रिए ऐवान में आयल ख्वाजा आसिफ होश विञाए वेठो आहे। सिंध में धाड़ेल राज, रोडनि रस्तनि खां पोइ अवाम घरनि में बेगैर महफ़ूज़ बणिजी वियो। पनियाकिल वासी नीगर समेत वधीक 4 ॼणा अगवा। सूबे मां अगवा थियलनि जो अंग 40 खां बि वधी वियो। पनवाकिल मां हथियारबंद शहरी ख़ालिद आराए जे घर में घिड़ी फुलटबाद संदसि 7 सालनि जे पुट मोहम्मद हुसैन आराए खे अगवा करे विया। कंदकोट जे B सेक्शन थाणे जे अध ॻोठ रमज़ान सब्ज़ोई मां सिरुनि जे भठे ते चौकीदारी कंदड़ अहमद अली जाफ़री अगवा। लखी गुलाम शाह वेझो नौजवान गुलज़ार फुलपोटो बि धाड़ेलनि जे वर चढ़ी वियो। ठुल जे B सेक्शन थाणे जी हद ॻोठ सोडो बंगुलाणी भरिसां बि नौजवान गुलबार पौड़ जे अगवा जी तस्दीक। पुलिस 40 खां वधीक मुग़ियुनि खे बाज़ियाब करण में नाकाम। पनवाकिल में नीगर मोहम्मद हुसैन आराए जे अगवा खिलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल। वारसन ऐं शहरनि थाणे आॾो धरणो भंयो। पुलिस जी ख़ातिरी ते एहतजाज ख़त्म। सिंध हाई कोर्ट सखर बेंच आबादगारनि खे बारदानो ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। बारदानो न ॾियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते बरुकनी बेंच ॿुधणी कई। नौशरो फिरोज सखर खेरापुर घोटकी जा दरख़्वास्त गुज़ार अदालत में पेश थिया। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त DFCs आबादगारनि खे बारदानो न ॾिनो त तोहिनी अदालत जी कार्रवाई हलाईंदासीं। हैदराबाद में एंटी करप्शन जो सिंध फूड अथॉरिटी जे डिप्टी डायरेक्टर जी ऑफिस ते छापो। फूड इंस्पेक्टर ऐं असिस्टेंट रिश्वत वठंदे गिरफ़्तार।
अदालती हुकुम ते एंटी करप्शन टीम छापो हयो त डिप्टी डायरेक्टर खिसकी वियो। एंटी करप्शन ऐं फूड अथॉरिटी अमले में नंदचक फूड इंस्पेक्टर राणोमल ऐं असिस्टेंट शहजाद गिरफ्तार। एंटी करप्शन अमलदारनि जो चवणु आहे त सील कयल दुकान खोलण लाइ फूड अथॉरिटी अमलदारनि पारां 80,000 रिश्वत घुरण ते खेनि गिरफ्तार कयो वियो। चाचरे में तेज हवा ऐं गड़े सां बरसात दुकाननि मांडड़नि ऐं होटलनि जा छपरा उॾामी विया। चाचरो शहर ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में 20 मिंटनि ताईं तेज हवा सां गॾु बरसात जारी रही। केतिरनि ई हंधनि ते तेज हवा सां गॾु गड़े सां बरसात पई। बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर बि घटिजी वियो। सिंधी ड्रामनि जी मशहूर अदाकारा शबीरा चन्ना जे विछोड़े खे 1 साल मुकमिल। शबीरा चन्ना अॼोके ॾींहं ते नवाबशाह वेझो रोड हादसे में फौत थी वई हुई।